सांगड़ मां खे ख़बर ॾींदा आलम डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ पेरूमल पुलिस जो शराब जी भट्टीअ ते कामयाब कार्रवाई। भट्टीअ ते छापो 12,000 लीटर तैयार थियल शराब हथ कयो वियो। एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशियात फरोशनि ख़िलाफ़ मुसलसल कार्रवाइयूं जारी आहिनि। एसडीपीओ खिपरो अब्दुल सत्तार उजड़ जी अॻुवाणीअ में पेरूमल पुलिस ॻोठो खान बहादुर वसान में देसी शराब जी वॾी भट्टीअ ते छापो हणी हिकु जवाबदार विक्की भाट खे गिरफ़्तार करे 12,000 लीटर तैयार शराब हथ करे वरितो। जॾहिं त संदसि 3 साथी फरार थियण में कामयाब थी विया। उन्हनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी आहिनि। देसी शराब ठाहिण ऐं ज़ख़ीरे लाइ इस्तेमालु थींदड़ प्लास्टिक लोह जा ड्रम ऐं कैन कब्ज़े में पुलिस कया विया आहिनि। जॾहिं त देसी शराब भरण में इस्तेमालु थींदड़ मिटीअ जूं नादियूं ऐं ॿियो सामान मौक़े ते ई ज़ाया कयो वियो ऐं भट्टीअ खे राहे पट कयो वियो।